अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी। त दोस्तों डॉक्टर साहब 1884 में हैदराबाद में पैदा थिया। 1905 में डीजे कॉलेज मां बीए ऐं 1907 में विल्सन कॉलेज मुंबई मां एमए पास कया। 1928 में इंग्लैंड मां पीएचडी जी डिग्री करे वठी आयो। डीजे कॉलेज में प्रोफेसर ऐं पोइ प्रिंसिपल थी रहियो। 1947 में वफ़ात कयूं। तो दोस्तों डॉक्टर साहब जेका तालीम आहे पीएचडी ताईं जेको आहे हासिल कई। त डॉक्टर साहब जेको आहे तमामु ई घणा पढ़िया गढ़िया जेको आहे अदीब हुआ ऐं प्रोफेसर बि रहिया डीजे कॉलेज में। उन खां अलावा प्रिंसिपल बि रहिया। तो दोस्तों डॉक्टर साहब जी जेका पीएचडी हुई उहा तसवुफ़ में हुई। डॉक्टर साहब जी पीएचडी जीअं त तसवुफ़ जे मौज़ू ते हुई तंहिं करे खेसि तसवुफ़ सां तमामु घणी दिलचस्पी हुई। इन दिलचस्पी सबबि हुन शाह लतीफ़ जो रिसालो पिणु मुरतब ॾिनो। त दोस्तों संदन अदबी ख़िदमतुनि में पहिरियों पहिरियों जेको अचे थो कमु डॉक्टर साहब जो उहो आहे शाह जो रिसालो सहेड़णु। त दोस्तों डॉक्टर गुरबख्शाणी शाह जो रिसालो सहेड़ियो। पहिरियों पहिरियों त तव्हां इहो लिखंदव। नंबर ॿियो, डॉक्टर साहब जे रिसाले जे शुरूअ में शाह लतीफ़ जी सवाने उमिरी, संदसि असलूब बयान ऐं ॿोलीअ ते हिकु जामे मुक़दमो लिखियो। अदब जे जदीद रुझाननि खे नज़र में रखंदे डॉक्टर साहब जेको मुक़दमो लिखियो उहो पोयनि मुहक़क़नि लाइ मशल राह बणियो। त दोस्तों शाह जी सवाने उमिरी लिखियऊं ऐं शाह जो माना शाह जे रिसाले में ई शाह जी सवाने उमिरी लिखियऊं। त दोस्तों इहो पहिरियों पहिरियों वॾो जेको कॉन्ट्रीब्यूशन आहे सिंधी अदब में डॉक्टर साहब जो इहो ई आहे शाह जे रिसाले जे हवाले सां तहक़ीक़। रिसाले में आयल नीम तारीख़ी किसनि खे ॿोली ऐं ख़ूबसूरत पैराए में बयानु कयो अथसि। मुक़दमे ऐं रिसाले में आयल अहवाल मां पोइ ॿ किताब अलॻि करे मुक़दमा ऐं लतीफ़ ऐं रूह रिहाण जे नाले सां छपाया आहिनि। त दोस्तों हाणे मुक़दमो जेको लिखियलु हुयो रिसाले में उन मां वरी ॿ किताब लिखियऊं, मुक़दमा लतीफ़ी ऐं रूह रिहाण। त दोस्तों इहो थी वियो शाह माना डॉक्टर गुरबख्शाणी जो पहिरियों कॉन्ट्रीब्यूशन शाह जे लतीफ़ियात में शाह जे रिसाले जे हवाले सां। सो लतीफ़ सही ते। नंबर ॿियो त डॉक्टर साहब जेको लिखियो हिकु नाविल लिखियो नूर जहां जे नाले सां। हीउ जेको आहे मुग़लनि जे ॾाढ जे पस मंज़र में लिखियलु हुयो। सो हाणे तव्हां ॿियो लिखंदव त डॉक्टर साहब जेको आहे हिकु नाविल लिखियो नूर जहां जेको मुग़लनि जे ॾाढ जे पस मंज़र में लिखियलु आहे। नंबर टियों लंवारी जा लाल। डॉक्टर साहब मथे किताबनि खां अलावा हिकु ॿियो किताबु लिखियो लंवारी जा लाल, जंहिंमें लंवारी जे बुज़ुर्गनि जूं सवाने उमिरियूं हुयूं। इहे बुज़ुर्ग ख़्वाजा मोहम्मद ज़मान लंवारी वारो, ख़्वाजा गुल मोहम्मद लंवारी वारो, ख़्वाजा मोहम्मद ज़मान सानी ऐं ख़्वाजा मोहम्मद हसन। शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो संदसि ख़ासि शागिर्दनि मां हो। त दोस्तों हाणे तव्हां हिन में लिखंदव ईअं त डॉक्टर साहब जूं जेके अदबी ख़िदमतूं आहिनि उनमें शाह जो रिसालो अची वञे थो। उन में शाह जे रिसाले में जेको आहे शाह जी सवाने उमिरी थी वई, उहो वरी हिकिड़ो अलॻि हेडिंग तव्हां ठाहे सघो था। ऐं जेको डॉक्टर गुरबख्शाणी जा नॉविल उनमें लिखी सघो था नूर जहां जेको मुग़लनि जे पस मंज़र में लिखियलु आहे, लंवारी जा लाल उहो लिखी सघो था। ऐं तव्हां इहो जेको आहे आख़िर में लिखंदव डॉक्टर उमर मोहम्मद दाऊद पोटो बि शागिर्दनि मां हो। त अहिड़े हिसाब सां हिकिड़ो कंप्रीहेंसिव सवाल तव्हांजो तयारु थी सघे थो डॉक्टर गुरबख्शाणी ते। त दोस्तों उमेदु आहे त इहो टॉपिक तव्हांखे सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।